अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अॼोकी कहानी बिन प्यार कंदड़ इंसाननि जी कहानी आहे जेके हिक ॿिए सां बेहद प्यार कंदा हुआ, हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ। हिननि हिक ॿिए खे पंहिंजी ज़िंदगी बनाए छॾियो हुयो ऐं पंहिंजी दुनिया बनाए छॾी हुई। हिननि मरण तक पंहिंजा कौल ऐं वाइदा कया हुआ। जीअणो गॾु आहे, मरणो गॾु आहे, चाहे कुझु बि थी पवे। हिन दुनिया जे हालातनि सां विहणो आहे। जेकॾहिं छोकिरे ते का मुश्किलात आई त छोकिरी साथ ॾींदी, जेकॾहिं छोकिरीअ ते मुश्किल आई त छोकिरो साथ ॾींदो। हिक ॿिए सां वचन कया हुआ, हिक ॿिए सां वाइदा कया हुआ ऐं उन्हनि हिक ॿिए खे चयो हुयो त असांजे सीने में दिलि असांजी नथी धड़के, बल्कि छोकिरी जे सीने में दिलि छोकिरे जी हुई ऐं छोकिरे जे सीने में दिलि छोकिरी जी पई धड़के। ईअं पंहिंजे प्यार ऐं मोहबत जे अंदरि अची करे हू ॻाल्हियूं करण लॻा हुआ, हिक ॿिए खे वक़्तु ॾियण लॻा हुआ। आख़िर वक़्तु गुज़रंदो रहियो, हिन जी मोहबत हलंदी रही। हिकु ॾींहुं उहो बि आयो जो छोकिरी अची करे छोकिरे खे चवणु लॻी त जना अॼु पंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे, अॼु ॾींहं खां वठी करे पाण कॾहिं बि नथा मिली सघूं। छोकिरे हैरान थी करे पुछो त ईअं छो भला? हेतिरो प्यार, हेतिरी मोहबत बिना कंहिं ॾोह जे, बिना कंहिं रीज़न जे ईअं तूं मूंखे छो थी छॾे वञी? तोखे ख़बर आहे न तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, जेकॾहिं तूं छॾे वञे त पोइ मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। छोकिरी चयो त मां मजबूर थी पई आहियां, मुंहिंजी शादी मुंहिंजनि घर वारनि खे ॿी जॻह ते तइ करे छॾी आहे। हाणे मां मजबूर थी करे उते ई शादी कंदमि, तंहिंजे करे तोखे चवां थी त महिरबानी कजां, अॼु ॾींहं खां वठी करे मूंसां कॾहिं बि मुलाक़ात न कजां। छोकिरे खे इन ॻाल्हि जी तकलीफ़ त वॾी थींदी आहे, पर ख़ामोश थींदो आहे त छा करियां। छोकिरी चवंदी आहे त तोखे मुंहिंजी शादीअ जी दावत बि आहे ऐं तूं मुंहिंजी शादीअ ते को गिफ्ट बि ज़रूरु आणिजां। छोकिरो हुन खां जुदा थियण खां बैदि में ॾाढो सोचींदो आहे ऐं तकलीफ़ में वक़्तु गुज़ारींदो आहे। छोकिरीअ जी शादी थींदी आहे त उन ई शादीअ में हिन जो इंतज़ारु कंदी रहंदी आहे त इझो आयो, इझो आयो, पर हीउ छोकिरो जेको हुन जी शादीअ में न पहुची सघंदो आहे। शादी ख़तमु थियण वारी हूंदी आहे, कुझु महिमान विया हूंदा आहिनि ऐं कुझु जेके घर जा क़रीब हूंदा आहिनि, तॾहिं उन छोकिरीअ खे हिन जो गिफ्ट मिलंदो आहे। हीअ छोकिरी उन महिमाननि जे अॻियां हिन जी गिफ्ट खणी करे खोलींदी आहे, ॾिसंदी आहे त उन में रतो रत थियल हिकु दिलि पियल हूंदी आहे ऐं उन दिलि सां गॾु हिकु ख़त लिखियलु हूंदो आहे, जंहिंमें लिखियलु हूंदो आहे त मुंहिंजी प्यारी जाना, तो त मूंसां ज़िंदगीअ जा वाइदा ऐं कौल कया हुआ, पोइ आख़िर तूं मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ में अध राह में कीअं छॾे वई आहीं ऐं तोखे ख़बर आहे त तूं मूंखे चयो त मुंहिंजी दिलि तुंहिंजे सीने में धड़के थी। अरे पागल, तूं मुंहिंजी दिलि त खणी वई आहीं, पर तूं पंहिंजी दिलि त मुंहिंजे सीने में विसारे वई आहीं। तंहिं करे तूं हीअ पंहिंजी दिलि वटि, जेका तूं मूं वटि छॾे वई आहीं, जेकॾहिं इहा मूं वटि रहिजी वई त पोइ तूं पंहिंजे मुड़ुस खे छा ॾींदीअं? फ़क़ति तुंहिंजो प्यारो जेको हीउ जहानी छॾे पियो वञे। प्यारो दोस्त, जेकॾहिं मोहबत ऐं प्यार कई थी वञे त पोइ उनजे अंदरि ज़रूरी आहे त जेके कौल, वाइदा, वचन कयो था, उन्हनि खे पालण जी बि हिमत रखंदा करियो। प्यार ऐं मोहबत हमेशह दिलि सां कई वेंदी आहे, कंहिं इंसान सां थी नाहे पवंदी। कंहिं प्यार मोहबत कंहिं सोने सां, कंहिं हसीन सां, कंहिं प्यारे सां त नाहे थींदी, बल्कि जंहिंसां थींदी आहे, काइनात में सभ खां वधीक हसीन ऐं प्यारो उहो ई इंसानु हूंदो आहे। तंहिं करे जंहिंखे दिलि ॾियो था, जंहिंखां दिलि वठो था, त पोइ उन्हनि जो क़दुरु करण बि सिखो, उन्हनि जी इज़त करण बि सिखो। जंहिंखे दिलि ॾेई करे, जंहिंखां दिलि वठी करे तव्हां क़दुरु करणु न सिखियो त यकीन कयो तव्हांजी मोहबत कॾहिं बि कामयाबु नथी थी सघे। उमेदु करियां थो त हीअ कहाणी तव्हां प्यारनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वॾी महिरबानियूं, लख कुर्ब।